अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो नामियारो शाइर इंतहाई मुफ़लिस माण्हू अली सफ़दर हिन वक़्तु कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां झेड़े रहियो आहे। सकाफ़त खाते जी मदद सां संदसि थोरो घणो इलाज बि थींदो रहियो आहे, पर हिन वक़्तु हूअ वॾी पीड़ा जो शिकार आहे। संदसि अज़ियतनाक वीडियो वायरल थियण खां पोइ जिते सियासी समाजी धुरियुनि पारां आवाज़ उथारियो वियो, उते सकाफ़त खाते पिणु संदसि इलाज जी हामी भरी आहे। पर जेकॾहिं इहो साॻियो इलाज वक़्तु सिर सकाफ़त खातो कराए हा त हुनखे अहिड़ी अज़ियत भोगणी बि न पवे हा ऐं उहा अज़ियतनाक वीडियो वायरल बि न थिए हा जंहिंमें हूअ बीमारीअ तां बेवस बणिजी दाहे रहियो आहे। नामियारे शाइर ऐं नावल नवीस अली सफ़दर जी वीडियो वायरल थियण खां पोइ नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, हिकिड़ा उहे बाज़मीर ॾात धणी आहिनि जिन हमेशह पंहिंजे कुल्हनि ते ज़िंदगी जो बार खयो आहे। उन्हनि पंहिंजे जियापे जो ॾीओ पंहिंजे ई रत सां ॿारियो आहे। उन्हनि पंहिंजे वजूदनि जूं वीरानियूं मुंहिंजो दड़ो जे मथां उभरियल चंड जे दिलरुबा चांडुकियुनि सां धोतियूं आहिनि। उन्हनि कारूंझर जबल ते कब्ज़े या विकिरे लाइ निहार नाहे विधी, पर इन सोच सां पहाड़नि खे चुमी ॾिनी आहे त तूं मुंहिंजी तारीख़ मुंहिंजो फ़ख़ुरु आहीं। अली सफ़दर बि सिंधी जदीद शाइरी जो उहो बाकमाल नौजवान शाइर आहे जंहिं पंहिंजी शाइरी सां गॾु पंहिंजी दिलि बि उन सिंधी ॿोली सां जोड़ी आहे जंहिं ॿोली वैशी क़ौमनि जाबरनि ऐं सीना वढींदड़ ज़माननि अॻियां कॾहिं कंध झुकाइण कुफरी सम्झो आहे। हुन पंहिंजा उजागा ॻोढ़ा इश्क ऐं फ़न सिंध सां वाॻिया आहिनि। कैंसर जी अज़ियत में मुब्तला असांजो हीअ बेमिसल कवि उन सार ऐं सहकार जो हक़ीक़ी हक़दार आहे जेका न रुॻो संदसि ज़िंदगी बचाए पर हुनजी हर अज़ियत जो ख़ात्मो आणे। आथ जो भाकुर बणिजे। सिंध हुकूमत उर्दू ॻाल्हाईंदड़ आर्टिस्टनि खे इलाज लाइ किरोड़े रुपया ॾिए थी। असां इन मामले ते नथा ॻाल्हायूं, पर हिकु सचे तख़लीक़ी ॾात धणी जी मालिकी लाइ आवाज़ उथारणु सिंध जे शऊर जो हक़ सम्झूं था। असां हिन मुल्क में माचिस खां मोबाइल ताईं टैक्स भरियूं था। सिंध जे कोयले गैस तेल ज़मीननि ते जेकॾहिं ॿियनि जो हक़ तस्लीम करियो था त सिंधी ॿोली सिंध जे वारस हिकु शाइर जे हक़ खे तस्लीम करणु अव्हांजी ज़िम्मेवारी आहे। अली सफ़दर हिन वक़्तु इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरतहाल जो शिकार आहे। हुनजो दर्द सिंध जे रूह जो दर्द आहे। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था अली सफ़दर जी ख़ूबसूरत शाइरी। साह जे निर्घट मथां छा लत न हुई, कीअं चवीं थो इश्क सां हालत न हुई। तोखे टहिकण लाइ समूरो ॾियणु मिलियो, मूंखे रुअण जी मिली मोहलत न हुई। तो पुराणे कात सां मूंखे कुठो, ही नकोरे दौर जी जबलत न हुई। अॻु खणी टे चार ख़ूबियूं हूं मगर हाण मूं में काई बि ख़सलत न हुई। नए सफ़र जूं कुझु तयारियूं हूं नयूं, आत्मा जी राति जो रहलत न हुई। तूं ऐं मां गाफ़िल थियासीं आदमी, काइनातनि जे अंदरि गफ़लत न हुई। अख मां ॻड़ंदे तो त ॾिठो, पर दिलि में ॿरंदे तो न ॾिठो। गहराई सां हिकु ॻोड़े खे गलते ॻरंदे तो न ॾिठो। तो त सदाईं यार ॾिठा वींदे वॻ सदाउनि जा, यार असांजी आहुनि खे छो वापसि वरंदे तो न ॾिठो। हाय बसंती नेणनि सां तो सियारे जी जर जाती, पर हाय असांजे अंदर में को सावण ठरंदे तो न ॾिठो। मां माली हां, मूं त ॾिठा आहिनि खोड़ गुलनि जा गभरू मौत, बाग़ मगर पोढ़ाए में को पोपट मरंदे तो न ॾिठो। हिकु त आऊं ॾिठो, ॿियो शायदि आईने जी अखि ॾिठो, खिलंदे खिलंदे पंहिंजे गल ते चुॻो भरंदे तो न ॾिठो। शायदि ॼण त करीं थो रोशो वाचूड़नि खे विखराए, वाचूड़नि सां गॾु गॾु कंहिंजो ख़्वाब विखरंदे तो न ॾिठो। गोदर मंझि ॾिठियूं हूंदियूं तो मेहूं पक मिहारनि जूं, यार बुखारियुनि पंछनि खे कंहिं छर में चरंदे तो न ॾिठो। ज़ात खे छॾ नाव जी छंडछाण कर, ज़ात खे छॾ नाव जी छंडछाण कर, आव मुंहिंजे हाव जी छंडछाण कर।
तूं तिखेरी उस जो नालो वठ, वञ वणनि जी छांव जी छाण कर, रोज़ थी धोई मुई सां थांव सभु, कुझु दर्जे थांव जी छणछाण कर। जेकॾहिं तूं थी वियो आहे फ़लसफ़ी, ॾात खे छॾ ॾांव जी छणछाण कर। दिलि चवे थी ॾे इजाज़त बाज़ खे, ऐं चवां हुन कांव जी छणछाण कर। टोक हुई टांडा हुई ताना हुई, टोक हुई टांडा हुई ताना हुई, ॿियो भला तुंहिंजी खुदाई छा हुई? इर्तका जो बस इरादो तो रखियो, ज़िंदगी जी न हुई को हा हुई। जिगर जे मूं खून में ॿोड़ियो गज़ल, कोन सम्झो दाद हो वाह वाह हुई। केतिरनि चौकनि जा नाला यादि कयां, ज़िंदगी हिकु अणगणिया रस्ता हुई। अॼु बि मां साॻियो उहो ई केस आहीं, सिंध मूले अॼु बि सा लैला हुई। हर का ख़्वाहिश हाउ जो ॿारण हुई, हर तमन्ना टोड़ ते ठूंगा हुई। मौजज़ो आहे बचो हा मौत खां, या त मूंखे माउ जी का दुआ हुई। बस रुगो विच ते गुथियल हा मामरा, बस रुगो विच ते गुथियल हा मामरा, इश्क जी आंधी ॿई पासा हुई। कुझु पल थले ते वेही राही रमी पवे थो, कुझु पल थले ते वेही राही रमी पवे थो। हिकु ॾुख मरे ई मस्तु थो, ॿियो ॾुख ॼमी पवे थो। बादल बि तुंहिंजी अख जा मुहताज थी विया आहिनि, बादल बि तुंहिंजी अख जा मुहताज थी विया आहिनि। ओथर तुंहिंजे इशारे हिकदमि थमी पवे थो। उबते मिटी त हूंदी उबतां लही आयो, खड़िजे वञे तरे में सो आदमी पवे थो। वारी जो पंध ऐं लारी में सवार आहियूं, तो ध्यानु छिड़ विछड़ थे लोणो लमी पवे थो। सिज जीअं वञे थो लड़ंदो पाछो ही ॾिस त मुंहिंजो, पेरनि में हाण मुंहिंजे निवड़ी नमी पवे थो। वढे थो टार वण जा, वणनि जा वास्ता टुटंदा, इहो वाढो नथो सम्झे पखियुनि सां राबता टुटंदा। ही लहंदा घट ग़ुलामी जा, यको ही ज़ब्त रहंदा छा? असांजे क़ाइदा टोड़िया त पक पोइ ज़ाबता टुटंदा। इहो इब्लीस ॼाणे पियो हवा आदम जे रिश्ते खे, इहो की सोची आई ही कंदा जॾहिं ख़ता टुटंदा। चुड़ी गरंदियूं अले कॾहिं पहाड़नि जूं डिघियूं पोतियूं, अले कॾहिं त सिलसिले में बरनि जा बाफ़ता टुटंदा। खणी थी पेर तूं तकड़ा पुराणी छेर आ छोरी, इहे घुंघरूं त हिकु हिकु थी समूरा आहिस्ता टुटंदा। असां उभ खे ॾिठो ॻाढ़ो त छिक ॾेई छापड़ूं उछलियूं, असांखे छा पतो धक सां सितारा अणतरिया टुटंदा। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत शाइर अली सफ़दर जी ख़ूबसूरत शाइरी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन